अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद दोस्तों, पाण मौजूद आहियूं कोटपुरानी कराची में, जिते सिंध असेंबली जा अॻूणा स्पीकर आगा सिराज खान दुरानी साहब जन असां सां गॾु वेठा आहिनि। अस्सलाम वालेकुम आगा साहब, तव्हांजो सियासत में अचण जो मक़सदु छा हुयो ऐं कॾहिं आयो, कहिड़ो शौक़ु रखी सियासत में तव्हां आयो? सियासत असांजे ख़ानदान जे विरसे में पब्लिक ॾिनी आहे। ॿियो जेको वधि में वधि जेको मूंखे प्रोजेक्शन मिली आहे सियासत में, उहा मुंहिंजी लीडर शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी, जंहिं मूंखे ट्रेंड बि कयो। मुंहिंजे लाइ हिकिड़ी वॾी इंस्टीट्यूट ई पॉलिटिकल, जंहिंमें हुन मूंखे ॾेखारियो त पब्लिक खे कीअं सेटिस्फाई करिबो आहे ऐं पब्लिक जी ख़िदमत करिबी आहे। पब्लिक खे इहा फीलिंग ईंदी आहे त असां तव्हांजे लाइ ख़िदमत करणु आया आहियूं। त मूंखे बेसिकली जेकी प्रोजेक्शन मिली उहा शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब। सियासत में तव्हां मोहतरमा जे करे केतिरा भेरा तव्हां MP चूंडिया आहियो पंहिंजे तक में? हाणे 5 दफ़ा त थियो आहे। अच्छा, कहिड़ियूं ख़िदमतूं कयूं आहिनि, छा आवाम खे ॾिनो आहे? ॾिसो, वॾे में वॾी जेकी अचीवमेंट आहे, जेकी मां पाण खे क्लेम कंदुमि, मूं त नंढियूं नंढियूं शयूं इलाही आहिनि। 2010 में जेकी फ्लड्स आया, जंहिंमें पंहिंजो ब्रीच पियो दरिया में, त असांजो राइट बैंक जेको आहे दरिया जो, उहो टोटली कोलैप्स थी वियो। पोइ मां कोशिशि कई त पंहिंजे गड़ियासीन शहर खे लेफ्ट साइड ते जेके बि ॻोठ हुया, हुनजे लाइ हिकिड़ो बंदि ठाहियोसीं नंढो, पाणी जेको आहे शहर में न अचे ऐं नुक़सानु कोन करे। पर अलाह जी महिरबानी सां हूअं ई पाणी अॻिते निकिरी वियो बलूचिस्तान जी तरफ़, त पोइ हुन वञी खीसर खे हिट कयो। त 2010 वारो जेको वॾे वॾी डिफिकल्टी हुई, उन में असां कोशिशि कईसीं त जेके वीचारा लावारिस थी विया माण्हू, जंहिंजा घर ॿर मुड़ी विया, जेके लॾे आया, उन्हनि खे असां उते स्कूलनि में रखियोसीं, उनखे लुक आफ्टर कयोसीं, उनखे फीड बि ॾिनीसीं। सो उहा ई उन खां पोइ ग्रिड स्टेशन आहिनि, जेके हिकिड़ी गड़ियासीन में मोहतरमा महिरबानी कई, ॿी महिरबानी बि मोहतरमा कई। मदे जी वॾो शहर आहे, सिटी आहे, त असांजी कोशिशि हुई त मदे जी में अचण जे करे त आसपास जेके बि नंढा शहर आहिनि, ॻोठ आहिनि, उन्हनि खे फैसिलिटेट मिले बिजली। ऐं उन खां पोइ जेकी डेवलपमेंट जा वर्क हुया, उन में रोड हाणे 2010 खां पोइ असां एतिरो डैमेज थी वियासीं त हुनखे रीबिल्ड करण जे लाइ टाइम लॻंदो आहे। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हिकिड़ी ख़ुशूसियत आहे, जंहिंमें आसिफ अली ज़रदारी साहब एज़ अ प्रेसिडेंट ऐं मालिक जेको आहे पार्टी जो, उन हिसाब सां उन जेकी रोल पंहिंजो प्ले कयो। ऐं अदी फरियाल टालपुर साहिबा, जेकी पर्सनली अचे नानकाने में वेठी ऐं लोकल इन्वायरमेंट खे कंट्रोल कयईं, उनजो इम्पैक्ट सॼे उन रीजन में पियो ऐं उनखे उनजे थ्रू असांखे इलाही हेल्प बि मिली। वरी जेको ॿियो जेको डैमेजिंग फैक्टर हुयो, जीअं असांखे हर्ट कयो, उहो हुयो 2022 में मींहुं सफ़ा तबाही करे छॾी। पर पीपल्स पार्टी गवर्नमेंट वॾी हिमत कई ऐं पंहिंजे MPAs खे, MNAs खे, सेनेटर्स खे यूटिलाइज़ कयूं ऐं कोशिशि कयूं त जेके बि वीचारा बेघर थी विया आहिनि, उन्हनि खे अकोमोडेट कयूं, उनखे लुक आफ्टर कयूं। असां टेंट सिटीज़ ठाहियूंसीं ऐं हिन वक़्तु उनजो इम्पैक्ट जेको आहे, जेको असांजे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु वाइदो कयो पब्लिक सां, त मां तव्हांखे मुफ़्त में ओनरशिप ते घर ठाहे ॾींदुमि, उहो अॼु सभिनी खे मिले पियो। रिसेंटली असां कुझु सनदूं बि विरायूंसीं, गड़ियासीन में बि थी। असांजे MNA साहब ऐं चेयरमैन डिस्ट्रिक्ट काउंसिल जे ज़ुल्फ़िकार साहब, उन मदेजी में सनदूं विरायूं। इहा उन पार्ट जो हिसो हो जेको 2022 में मींहुं आयो, उन तबाही कई। उनखे पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जी काविशनि सां उहा असां पूरी कयूं था। ऐं आस्ते थींदो आस्ते आस्ते हाणे सनदा जेके मिलनि थियूं, उहे थोरो लेडीज़ खे थियूं मिलनि, लेडीज़ खे ओनरशिप मिले थी, घर ठाहे उनखे चाबी ॾियनि पिया, सनद ॾियनि पिया, वठो हाणे मां। अच्छा सर, मोहतरमा सां तव्हां तमामु घणो क्लोज़ बि रहियो ऐं हुकूमत बि हलाई, मोहतरमा आई, वज़ीर आज़म बि थी,
गरदारी साहब अॻ में बि सदर थिया, हींअर बि आहिनि, बिलावल साहब बि आहे। टिनी शख़्सियतुनि मां तव्हां घणो कंहिंमां मुतासिर थियो ऐं पीपल्स पार्टी अॻु कीअं हुई हाणे कीअं आहे उहो असांखे ॾिसो मोहतरमा खां पोइ हिकिड़ी क़यामत खेज़ एनवायरमेंट थी वई, शहादत थी। सो मां चवंदुमि त जेकी पाकिस्तान पीपल्स पार्टी खे सर्वाइव करायो उहो आसिफ अली ज़रदारी साहब करायो। इहे पहिरें ॾींहुं नारो हयो पाकिस्तान खपे, निनाणिया नारो जे तबाही थी वञे या मुल्क टुकर टुकर थी वञे या हर सुबुह जेको आहे पंहिंजे हिसाब सां अलॻि थी वञे, पर हुन कोशिशि कई सभिनी खे असां कंट्रोल कयूं, कंट्रोल करे ऐं इन मुल्क खे रीबिल्ड कयोसीं। हुन ज़माने में चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जी उमिरि इलाही नंढी हुई, उहो पढ़े पियो इंग्लैंड में ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी में पढ़े पियो। सो जेसि ताईं हुनजी पढ़ाई कंप्लीट थिए त हुन हिकिड़े पंहिंजो हिसाब सां पार्टी खे संभालियो। हुन खां पोइ जेलनि में वियो। मां सम्झां थो जेतिरा जेल ज़रदारी साहब काटिया आहिनि ॿियो को अहिड़ो लीडर कोन्हे जो एतिरो जेल हुननि काटियो। सो कोर्टुनि जूं जेकी केसिस हूंदियूं, कराची में अलॻि हाज़िरी थींदी, लाहौर में कोट लखपत जेल में अलॻि हाज़िरी थींदी, पिंडी में अलॻि हाज़िरी थींदी पंहिंजो कोर्टुनि में, उन खां पोइ अटक फोर्ट में अलॻि हाज़िरी थींदी। इहो महीने में 3-4 हाज़िरियूं जेके ज़रदारी साहब फेस कयूं। क्रेडिट मेजॉरिटी वॾे थो वञे। ॿियो वरी लोकली जेको इन्फ्लुएंस पब्लिक खे जेकी हेल्प थी उहा आई अज़ीज़ फरियाद तालपुर साहिब आई। उहा वञी उते नेदरे में वेठी मोहतरमा जी जॻह ते ऐं लुक आफ्टर की वर्कर्स खे ऐं उन एरिया में रीजन में जेके बि माण्हू रहनि पिया, जेके जेके तकलीफ़ आहे, जेके ईज़ी एक्सेस हो त उहे नेदरे हाउस ते वञी पंहिंजी कंप्लेन लिखाइनि। सो इहे सभु शयूं जेके आहिनि इहे टिनी लीडरशिप जे क्वालिटीज़ जे करे असां अञा ताईं सर्वाइव कयूं। सर तव्हां मथां नेब जो जेको केस थो हले, साल थी विया आहिनि, साबित कोन थो थिए, जान बि नथा छॾियूं, कहिड़ी वजह आहे? साईं सियासी वजह बि थी सघे थी, पर जंहिं केस कयो उहो बि मुंहिंजो ई नवाज़ियल हो। उनखे उनजे ख़ानदान खे मां ई नवाज़ियो, उन्हनि खे इलाही मां मदद कई, एतिरे क़दुरु जो उनजे पुटनि खे नौकरियूं वठाए ॾिनियूंसीं 17 ग्रेड जूं। ऐं उन खां पोइ उनखे पंहिंजी जेकी प्रॉपर्टी आहे गड़िया सीन में उहा ॾिनीसीं त बाबा चङे नमूने सां वेहनि। उहा हुननि जी नियत आहे, हुननि जी नियत छा आई, कंहिंजे करे कंहिंजे चवण ते उहा शइ हुन कई। ऐं बाक़ी पॉलिटिकली केस हलियो तक़रीबन हाणे 6 साल थी विया आहिनि, केस हले पियो, हुन में हाज़िरियूं थियनि पियूं। 4 साल मां जेल काटियो, हुन खां पोइ वरी बेल थी। हाणे मां बेल ते आहियां। हुन में छड़ी हिकिड़ी हिननि ज़ाती इहा कई जो मुंहिंजे फैमिली खे इन्वॉल्व कयो। मुंहिंजी वालदा जेकी 90 ईयर ओल्ड आहे, उनजो नालो ॾिनो व्हील चेयर ते। हुन खां पोइ मुंहिंजी नंढनि ॿारनि जी नियाणियुनि जी नाला ॾिनो जेके स्कूल गोइंग हुया। मुंहिंजो पुटु लंडन में पढ़े पियो, लॉ पियो करे, हुनजो नालो ॾिनो। सॼी मुंहिंजे ख़ानदान जा नाला ॾिनो तंग करण जे लाइ, पर अलाह साईं वॾी हिमत ॾिनी। ऐं ज़रदारी साहब मूंखे इलाही हिमत ॾिनी त मां हिनखे फेस कयां ऐं सर्वाइव कयां। ऐं मां सर्वाइव कयां पियो इन करे जो मुंहिंजी सॼी ट्रेनिंग जेकी आहे शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी आहे। ऐं उनजी हमेशह चवणी हूंदी जॾहिं असांजे मथां केस ठहंदा, उन में केसनि में इहो ई हूंदो हो त बाबा फेस कयो ऐं प्रूव कयो त बाबा हे ग़लति आहे। मां क्या कयोसीं इलाही केसनि में, इंशाअल्लाह हिन केस में बि असां प्रूव कंदा। तक़रीबन सर तव्हां गुज़िरियल पीरियड में लोकल गवर्नमेंट जा मिनिस्टर बि हुयो, गड़िया सिंह समेत सॼी सिंध में हज़ारे नौकरियूं मिलियूं। छा हीअ उहा तव्हांखे जेको आहे सो सदा था ॾियनि जेको आहे सो अवाम लाइ तव्हां जेका ख़िदमत कई? ॾिसो जेके मुंहिंजे तालके में माण्हू रहनि था न, उहे ॾुतड़ियल माण्हू आहिनि। ऐं असां वटि हिकिड़ो पुराणो सिस्टम आहे, जेके असांजा जेके यंगस्टर्स आहिनि उन्हनि खे ब्रेन वॉश कयो वियो आहे त बाबा तूं ग्रेजुएट थी, BA मेजॉरिटी माण्हू BA पास कनि था, तूं ग्रेजुएट थी, तूं वञी मास्टर थी।
उस्ताद थी। उस्ताद वॾो इम्पोर्टेंट पेशो आहे, पर ॻाल्हि इहा आहे त उस्ताद टीचर प्रोफेसर थियण खां अलावा ॿी बि नौकरियूं आहिनि। त मूंखे पहिरियों दफ़ो चांस मिली लोकल गवर्नमेंट में, इलाही जॉब्स हुयूं। तक़रीबन घणी नौकरियूं ॾिनियूं? मुंहिंजे हिसाब सां त छड़ो लोकल गवर्नमेंट में मां 12-13 हज़ार नौकरी ॾिनी, छड़ो गड़िया सिंध तालुके में। पोइ ॿियनि सिटीज़ में सिंध जे अलॻि नौकरियूं हुयूं, पर उहो सॼो असां इंटरव्यू करायोसीं, ऐं इंटरव्यू खां पोइ वरी हुन ते हिकिड़ो स्टॉपेज आयो, जंहिंमें कुझु माण्हुनि शरारत करे हाई कोर्ट में पिटिशनियूं विधियूं, पर वरी बि उहा रिलीज़ थी ऑन दी ऑर्डर ऑफ दी हाई कोर्ट। हाई कोर्ट जो ऑर्डर इहो हो त तव्हां इंटरव्यू करे पोइ जेके मेरिट ते माण्हू अचनि था उन्हनि खे ॾियो। पोइ जेके जेके मेरिट ते आया उन्हनि खे असां ॾिनोसीं। असां प्रोजेक्ट कयोसीं, मां कोशिशि कई त घणे में घणा जेके यंगस्टर्स हुया गड़िया सिंध तालुके जा, उन्हनि खे मां पुश कयो त तव्हां वञी इंटरव्यू ॾियो, कोशिशि कयो, महिनत करे पास कयो, तव्हांखे बिल्कुलु नौकरी मिलंदी। अच्छा, त शिकारपुर ज़िले जी जेको आहे सो जेका बदअमनी आहे, प्लस में कबीलाई खेड़ा नासूर आहिनि, ख़तमु थियण जो नालो नथा वठनि, छा वजह आहे? ॾिसो, इहो जॾहिं केयर टेकर सेटअप आयो न, केयर टेकर सेटअप ईंदो आहे 3 महीननि जे लाइ, हुनजो कमु ॿियो कुझु कोन हूंदो आहे, पॉलिसी मेकिंग न हूंदी आहे। केयर टेकर सेटअप जो कमु इहो हूंदो आहे त इलेक्शन करायूं पोइ असां हलिया वञूं, पर हुनखे एक्सीड कयूं 4-5 महीना वधीक हलिया। हुन में लॉ एंड ऑर्डर ॾे कंहिं बि घणो इंट्रस्ट कोन अची, ऐं उन में इहो ई थियो त पोइ नेचुरली क्रिमिनल माण्हू खे एक्सेस मिले थी, ऐं जेको क्रिमिनल माण्हू आहे उहो क्राइम कंदो आहे, लोकल माण्हू जेको हूंदो आहे हुन एरिया जे, हुनजी एसिस्टेंस सां क्राइम कंदो आहे। ईअं को हुन ख़्वाबु न लॻंदो आहे त हिन कमरे में छा आहे, जेको कमरे में ईंदो वेंदो हुनखे ख़बर पवंदी त हिन कमरे में छा छा पियो आहे, मां छा खणी सघां। इहे शयूं जेके जॾहिं आयूं उहे अची हुन ॾाढो असांखे डैमेज कयो। पर पाकिस्तान पीपल्स पार्टी गवर्नमेंट जॾहिं आई, मां सम्झां थो असांजे चीफ मिनिस्टर मुराद अली शाह साहब इलाही हिमत कई ऐं कोशिशि कयूं त हिनखे बहितरी करनि। पाण प्रेसिडेंट आसिफ अली ज़रदारी साहब मीटिंग्स कयूं सखर में वञी ॾिसण जे लाइ त हिते पुलिस जी या लॉ इन्फोर्समेंट एजेंसीज़ जेके बि ॿिया फोर्सिस आहिनि उहे कहिड़ो रोल प्ले था कनि, उन्हनि खे बाक़ाइदे इंस्ट्रक्शन ॾेई वियो तव्हां अहिड़े नमूने सां हिननि खे इन जे ख़िलाफ़ु ऑपरेशन कयो। उहो ऑपरेशन अञा बि हले थी, पर छा आहे कचो अहिड़ी एरिया आहे जिते का फिक्स कोन्हे, को रोड कोन्हे, को निशानी कोन्हे, को ॻोठ जो नालो न आहे लॻियल जेको कचे जे विच में आहे। उहे जेके क्रिमिनल्स जॾहिं हिकु जाइ ते नथा रहनि, जीअं पोइ कॾहिं पंजाब ॾे था हलिया वञनि, कॾहिं वरी नॉर्थ में हेॾे था हलिया अचनि। सो गवर्नमेंट पूरी कोशिशि करे पई, ऐं असां पंहिंजे हिसाब सां बि कोशिशि कयूं पिया त अञा बि असांखे नफ़री जी ख़ासि ज़रूरत आहे, ख़ुशूसन शिकारपुर में लॉ एंड ऑर्डर सिचुएशन मां न चवंदुमि त सफ़ा ज़बरदस्त आहे, उते बि ज़रूरत आहे हुनखे ठीकु करण जी। असां वटि हिकिड़ो यंग SP साहबु आयो आहे, कोशिशि करे पियो पंहिंजे हिसाब सां, पर स्टिल उते रिक्वायरमेंट आहे त अञा बहितर। गड़िया सीन पंहिंजे तक वासियुनि लाइ तव्हांजो हुते कमु? मां गड़िया सीन तक वासियुनि खे इहो ई चवंदुमि त पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह तव्हांजी ख़िदमत कई आहे, ऐं मोहतरमा ख़ासि करे गड़िया सीन जे लाइ पंहिंजे किताब में जेको लिखी वई पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾिसणी अथव त तालुके गड़िया सीन में वञो, त एतिरो प्यारु कंदी गड़िया सीन जे वर्कर्स सां जो हमेशह जॾहिं बि गड़िया सीन ईंदी त पहिरियों वर्कर्स खे घुराए हुन सां कचहरी कंदी, हुन जा ॾुख सुख पुछंदी, पोइ असांखे डायरेक्शन ॾींदी त हिननि जी। आख़िरी सवाल तव्हां इहो ई हूंदो त पीपल्स पार्टी शिकारपुर जी हिन वक़्तु पोज़ीशन कीअं था ॾिसो, या को अॻुवाणनि में कंहिं इख़्तिलाफ़ त न आहे? न ॾिसो, ज़ाती नंढा इशूज़ ज़रूरु थींदा आहिनि, उहो माण्हू नथो चई सघे त को इख़्तिलाफ़ न हूंदो, पर इहे इंटरनल मैटर्स आहिनि पार्टी जा जेके पार्टी में वेही रिज़ॉल्व थींदा आहिनि, हमेशह थिया आहिनि। ऐं इनशाला असां बि हाणे हूंदो कंहिंखे इख़्तिलाफ़ हूंदो त हुनखे चवंदासीं कि वेही हिनखे रिज़ॉल्व कयो। इन करे जो तकलीफ़ कंहिंखे थी थिए, वर्कर खे तकलीफ़ कंहिंखे थी थिए, हुन इलाइक़े जे जेके माण्हू रहनि था उन्हनि खे ज़रूरु थिए थी,
ऐं असां सभिनी खे मिली शिकारतो वारनि खे ज़रूरी न आहे त हर को पीपल्स पार्टी में हुजे, जेके बि हुते रहनि था उहा हेल्प कनि त डिस्ट्रिक्ट में वॾी महिरबानी, थैंक यू सर।